जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों, तव्हां सभिनि खे सिंधी समाचार राजस्थान जी तरफ़ा असू चंड जी लख लख करोड़ करोड़ वाधायूं हुजनि। दोस्तों, हिन वीडियो जे माध्यम सां असां तव्हांखे ॿुधाईंदासीं कि असू चंड जो महत्व छा आहे, आख़िर छो मल्हाईंदा आहियूं असू चंड। त पौराणिक कथाउनि जे अनुसार ॿुधायो वञे थो कि असू चंड चेटी चंड खां 6 महीने का पोइ ही असू चंड थींदो आहे, जेके सभई सिंधी समाज जा बंधु भाउर भेनरूं माताऊं सभु हसी ख़ुशी सां हिन खे मल्हाईंदा आहिनि। चयो वञे थो कि असू चंड पंहिंजे सिंधी एकता जे रूप में, सिंधी एकता दिवस जे रूप में ई मल्हायो वेंदो आहे। इन ॾींहुं पंहिंजा सिंधी भाउर भेनरूं माताऊं इत्यादि सभई एकत्रित थी करे भॻवान श्री झूलेलाल साईं जो मेलो मचाईंदा आहिनि। हर मंदर में छेज प्रसाद महाआरती जोत बहिराणा साहब सॼा कार्यक्रम थींदा आहिनि। छोकी जॾहिं भॻवान श्री झूलेलाल साईं पंहिंजो कार्य पूरो करे, असां हिंदू सिंधियुनि जी रक्षा करे दरिया शाह में समाइजी विया हुआ, त उन्हनि जे दरिया शाह में समाइजण खां पोइ 6 महीने खां पोइ सभिनी सिंधी समाज हिंदू समाज जे माण्हुनि मिली करे 6 महीने खां पोइ इहो सिंधी एकता दिवस जे रूप में इहो असू चंड मल्हायो। तॾहिं खां पोइ अॼु ताईं इहो असू चंड मल्हायो वेंदो आहे ऐं हर हिकु सिंधी हिन खे ॾाढी हर्षोल्लास ऐं धूमधाम सां मल्हाईंदो आहे। तंहिंजे अलावा दोस्तों, ॿुधायो वञे थो कि असू चंड जे ॾींहुं भॻवान श्री झूलेलाल साईं पंहिंजो ज्योति स्वरूप दर्शन बि करायो हो। इहे ॼाण ॾाढे घटि सिंधियुनि खे आहे। त दोस्तों, इन वीडियो जे माध्यम सां असां तव्हांखे ॿुधाईंदासीं कि असू चंड जे ॾींहुं भॻवान श्री झूलेलाल साईं सभिनि खे ज्योति स्वरूप में दर्शन ॾिनो हो। तॾहिं खां वठी अॼु ताईं चवंदा आहिनि कि ज्योति प्रथम आहे भॻवान श्री झूलेलाल साईं जी। त असू चंड जे ॾींहुं सभिनि खे पंहिंजे घर में दीप ॿारणा घुरिजनि ऐं दीप त ख़ैर हर चंड ते ॿारणा घुरिजनि ऐं हर पूजा आरती में ॿारणा घुरिजनि, पर प्रमुखता सां भॻवान श्री झूलेलाल साईं जा ज्योति स्वरूप दर्शन थिया हुआ त असू चंड जे ॾींहुं पूरे घर खे दीपक सां सजाइणो घुरिजे ऐं हर्षोल्लास सां गॾु भॻवान श्री झूलेलाल साईं जो असू चंड मल्हाइणो घुरिजे। त सिंधी समाचार राजस्थान जे माध्यम सां तव्हां सभिनि खे वरी हिकु दफ़ा असू चंड जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं। जय श्री झूलेलाल।